ॻाल्हि कंदासीं अलाए ॾिने जुड़े जे बारे में, जेको हिकु सिंध जो बहितरीनु फ़नकार आहे ऐं अलाए ॾिनो जुड़ियो हिकु बहितरीनु फ़नकार आहे सिंध जो, ऐं हज़ारे उन जा एल्बम निकितल आहिनि। दोस्तो खोड़ सारा वीडियो सोशल मीडिया ते हिन वक़्तु वायरल लॻा पिया आहिनि त अलाए ॾिनो जुड़ियो घर जे फर्श ते किरी जेको आहे सो धकु लॻण हिन दुनिया मां वफ़ात करे वियो, इस्पताल में दाख़िल आहे। छा सूरत हाल आहे, तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं त अलाए जुड़ियो जेको आहे सो छा हुयो, उन सां छा तफ़सील थी ऐं कीअं उन सां वाक़ियो पेश आयो। तक़रीबन मुकमल वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो अलाए जुड़ियो हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार आहे ऐं उन जा हज़ारे एल्बम जेको आहे सो हिन वक़्तु सिंध में माण्हू ॿुधनि था ऐं उन जा जारी थी चुका आहिनि। अलाए ॾिनो जुड़ियो पंहिंजे घर जे हिकु टाइलिस लॻल में जेको आहे सो पेर तिरकण जे करे किरी पियो, उनखे धकु लॻण सबबि टंग बि उनजी भॼी पई ऐं उहो इस्पताल में दाख़िल आहे। ऐं उनजी इस्पताल में दाख़िल थियण खां पोइ हिन वक़्तु त हुनजी तबियत त बिल्कुलु सही थी चुकी आहे, लेकिन उनजी टंग जेका आहे उहा माज़ूर आहे ऐं हिन वक़्तु उहा पाण हली नथो सघे। कंहिं सहारे जे बग़ैर कंहिं प्रोग्राम में जे अगरि वञे थो या किथे माण्हू घुराइनि था शादी वग़ैरह में ॻाए त थो, लेकिन पाण हली नथो सघे। पोइ कंहिं टेक जे ज़रिए वञी करे उते महफ़िल करे वरी वापसि पंहिंजे घर थो अचे। दोस्तो अलाए जो जुड़ियो हिकु बहितरीनु फ़नकार आहे सिंध जो, ऐं सिंध वासियुनि खे खपे त उनजी मदद कई वञे माली, या उन जे लाइ दुआउनि जो सिलसिलो कयो वञे त जीअं उनजी तबियत ठीकु थिए ऐं उन जूं टंग बि सही थी वञे ऐं उहो वराए सराए पंहिंजे साॻी बहाल थी वञे ज़िंदगी उनजी। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।